ही जेके किताब आहिनि यकीनन दिलि चवंदी त उन्हनि जो तारुफ़ ज़रूरु कराईंदो हलिजे ऐं अव्हांखे उहा किताब ॾेखारिजनि ऐं उहा मुहूर्त जी जेकी तक़रीब आहे ईअं खणी चइजे त हिकु दफ़ो ॿीहर असीं कराईंदा हलूं। साईं जिन खे गुज़ारिश कंदुसि त इहे किताब जेके आहिनि से पंहिंजे हथनि में उथी बि महिरबानी। वधीक वक़्तु नथा वठूं ऐं साईं नूर अहमद जंजी साहब ॾांहुं हलंदासीं। साईं जिन जो ही किताब थर एंड अयाज़ ऐं हिकिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि इहा आहे त अयाज़ जेको थर सिर्फ़ु हिकु दफ़ो वियो ऐं उन अयाज़ कीअं थर खे ॾिठो आहे असीं कोशिशि कंदासूं त साईं नूर अहमद जंजी साहब खां उहो पुछी सघूं। महिरबानी साजिद। पहिरियों पहिरियों लफ़्ज़ ख़ुदा जो मथे कयोसि। माइक महिरबानी साजिद चाकराणी। पहिरियों पहिरियों लफ़्ज़ ख़ुदा जो कुन फ़यकून मौसीकार शाइर मौसीकार मुसवर सब में साॻियो जोश जुनून सब में साॻियो जोश जुनून। शेख अयाज़ थर कोहिस्तान काछो उत्तर लाड़ विचोलो रूस हिंदुस्तान ऐं ॿिया जिते हंध जिन मागनि ते वियो उते हुन भरपूर नमूने सां उन समाज जो उन ज़िंदगीअ जो मुशाहिदो कयो ऐं उन मुशाहिदे खे उन पंहिंजे शाइरीअ में नसर में एतिरो ख़ूबसूरत अंदाज़ में पलटियो आहे जो उहो नसर उहा शाइरी हिन वक़्त जे नस्ल ते लिखंदड़नि ते हिन खां अॻे नस्ल ते ऐं अॻिते अलाए केसि ताईं उहा ईअं असराइती रहंदी ऐं माण्हू उन मां हिकिड़ो वॾो लुत्फ़ बि हासिलु कनि था ऐं उन सां गॾोगॾु अदबी तौर ते उहा तख़लीक़ माण्हुनि खे सेखारे थी। शेख अयाज़ जॾहिं थर में अचे थो तव्हां हुनजे आतम कहाणीअ खे ॾिसो त उनजी शुरूआत ई उन सां थिए थी। शेख अयाज़ उते जिन बि माण्हुनि सां मिले थो जेके माग ॾिसे थो जिन बिरादरियुनि सां मिले थो उन्हनि बिरादरियुनि जी ज़िंदगी उन्हनि ते हू नोट वठे थो ऐं उहे नोट वठी अॻिते हिकिड़ो किताबु लिखे थो जंहिं किताब जो नालो अकन नीरा फुलिया आहे ऐं उन में शाइरी जेका आहे उहा उन्हनि लफ़्ज़नि ते उन्हनि तरकीबुनि ते उन्हनि मुशाहिदनि ते ॿधल आहे जेके शेख अयाज़ थर जे सफ़र दौरान कया हुआ। उनखां सवाइ शेख अयाज़ थर जी धरतीअ खे एतिरो पसंदि कयो आहे जो उनजे जिते जिते बि उनजो ज़िक्र आयो आहे थर जो उते हुन वॾे उत्साह सां हिकिड़ी अहिड़ी धरती तौरु कयो आहे जेका धरती हुनखे सदाईं न रुगो उत्साह थी दिलासो ॾिए थी दिलगिरी दिलदारी ॾिए थी। सो शेख अयाज़ कारूंजर ते घसंदड़ ककरियुनि खे ॾिसे थो त बि उनखे वणनि थियूं पर हू इन पंहिंजे मुशाहिदे खे अञा मथे वठी वञे थो ऐं कारूंजर उन लाइ हिकिड़ो उहिञाण बणिजी वञे थो सिंबल बणिजी वञे थो ऐं कारूंजर खे हू पंहिंजो भाव सॾे थो। वरी अॻिते लंघे थो त इहो बि चवे थो त मूंखे भालवा पहुचणो आहे हुन लाइ भालवा उन मंज़िल जो निशान आहे ऐं हू उते मारूअ जो किरदारु बणिजी वञे थो। ऐं शेख अयाज़ उन कारूंजर खे जॾहिं उहिञाण करे वठे थो त न रुगो उते फितरती ख़ूबसूरती ॾिसे थो पर उन सां गॾोगॾु कारूंजर खे इंसानी तहज़ीब जी शुरूआत इंसान जो इल्मु ऐं इंसान जी ज़हनी आज़ादीअ जो सिंबल करे पेश करे थो। कारूंजर ते बाहिड़ी हुअ जा कंहिं दुखाई आदीअ जो आई जंहिंमां ॼाण जराट जी।
इंसान जी जेका ज़हनी इर्तका थी आहे या माण्हू लॉजिकल थियणु शुरू थियो आहे, चयो वेंदो आहे त माण्हू साइंसी शुरू थियो, पर न, इंसान मंतकी उतां खां थियो आहे, फ़लसफ़ी उतां खां थियो आहे जॾहिं हुन पहिरियों दफ़ो जबल खे टकरण सां बाहि जी चिणग निकिरंदे ॾिठी, तॾहिं हुनजो ज़हन उन पंहिंजी आम सोच खां हटी करे ॿिए नमूने सोचणु हुन शुरू कयो ऐं इंसान जे इल्म जी सॼी कहाणी उतां खां शुरू थी थिए। शेख अयाज़ इंसान जे सॼे इल्म खे बि उन सां कारूंजर जे ओञाण सां भेटे थो ऐं उन सां गॾोगॾु हू वरी कारूंजर ते उन्हनि ख़तरनि खे, ख़ौफ़नि खे, मुस्तक़बिल जे ईंदड़ वक़्त जे ॻाल्हियुनि खे, उन्हनि सभिनी खे जॾहिं ॾिसे थो तॾहिं बि चवे थो त कारूंजर में केतिरियूं भारी बलाऊं, उन्हनि मां आऊं वञा थो वितिरो। त शेख अयाज़ दूर अंदेश, मुस्तक़बिल अंदेश अहिड़ो शाइर आहे जंहिंखे थर में थींदड़ उन पंहिंजे उन दौरे खां पोइ बि 100 साल अॻिते छा थो नज़र अचे उहो सभु लिखे थो। हू बरसाति जा एडिटोरियल लिखे थो त उन में इंतिहाई ख़ूबसूरत अंदाज़ में थर जे कोयले ते लिखे थो, जाम साकीअ ते लिखे थो ऐं ॿियनि केतिरनि ई शयुनि ते लिखे थो। त शेख अयाज़ जो जी शाइरी उनखे जेकॾहिं असां उन थर जे पस मंज़र खां वधी अॻिते ॾिसूं था त उहा हिकिड़ी दुनिया जे सतह जी शाइरी आहे। ऐं शेख अयाज़ उन जे शाइरीअ में कई रंग मिलनि था। नंढे खंड जो जेको हिकिड़ो क्लासिकी रंग आहे उहो मिले थो। सभ खां पहिरियां उन में सिंध जो क्लासिकी रंग मिले थो, सिंध जे क्लासिकी अदब जो रंग, पर उहो अयाज़ जे पंहिंजे रंग में आहे। अयाज़ किथे बि उनखे केतिरो ॾिसे, पसंदि करे, मुतासिर बि थिए, पर वरी उनखे पंहिंजे रुख में आणे थो। मिसाल तौरु जीअं आहे त विया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो, पर अयाज़ जॾहिं ॾिसे थो तॾहिं ईअं बि चई थो ॾे त अञा रुञ मां रड़ अचे थी मतां ईअं सम्झे मोआ मोर सारा। ईअं हाल में वेही मुस्तक़बिल ॾिसबो आहे। त ईअं हू उनखां पोइ नंढे खंड जो जेको क्लासिकल विरसो आहे, तसव्वुफ़ जो विरसो आहे, तसव्वुफ़ जी धारा आहे, वेदांत जी धारा आहे, उहे सभु शयूं उनजे उन में मिलनि थियूं। जेके हम असर अदबी तहरीकूं हुयूं या उनखां अॻु जूं तहरीकूं जेतिरो बि उन मुतालो कयो। शेख अयाज़ न रुॻा किताब पढ़ंदो हो, न रुॻी दुनिया घुमी ॾिसंदो हो, पर उन सां गॾोगॾु हुन उन वक़्त जे वीडियोज़ वसीले दुनिया जो जेतिरो बि सकाफ़त सां ऐं तारीख़ सां, जाग्राफ़ीअ सां, इल्म अदब सां शइ ऑडियो विजुअल ते आयल हुई, उहा हुन ॾिठी ऐं पंहिंजे शाइरी वसीले सिंधी माण्हू ताईं, सिंधी क़ौम ताईं मुंतक़िल कई। ऐं उन सां गॾोगॾु शेख अयाज़ सियासी तहरीकुनि ते, जेके तहरीकूं आहिनि उन वक़्त जूं, उन्हनि सभिनी ते तमामु सुठे नमूने लिखियो आहे। संदसि शाइरी में उहो नज़र अचे थो। ऐं उन सां गॾोगॾु हालात हाज़िरा कहिड़ा हुआ, शेख अयाज़ किथां निकिरे थो, शिकारपुर खां, सखर खां, ऐं हू कराची में अची रहे थो, उन्हनि सभिनी खे हू इंतिहाई सुठे नमूने पंहिंजे शाइरीअ में नसर ॿिन्ही में बहस हेठि आणे थो। ऐं शेख अयाज़ पंहिंजे राय में इंतिहाई बेरी आहे, इंसान आहे, हुन खां किथां का ॻाल्हि कमी कोताही पंहिंजे राय में थी सघे थी, पर हू पंहिंजे राय में बेरी आहे। जीअं चवणु चाहे थो ईअं चए थो, अॼु त चई ॾे, अॼु त चई ॾे, अॼु त इनकलाब। ईअं हू इनकलाब जी ॻाल्हि करे, तसव्वुफ़ जी ॻाल्हि करे, सिंधी माण्हूअ जे मिज़ाज जी ॻाल्हि करे, भिटाईअ जे शाइरी जी ॻाल्हि करे, कबीर जी ॻाल्हि करे, या ॿिए कंहिं सियासी किरदार जी ॻाल्हि करे, शेख अयाज़ बेरिया थी जीअं चयो आहे, ईअं शायदि कंहिं चयो हुजे। ऐं शेख अयाज़ जी शाइरी, उन जा मौज़ू, एतिरो वॾो डिघो मौज़ू आहे जो शेख अयाज़ ते कलाकनि जा कलाक ॻाल्हाए सघे थो। ॿिया दोस्तनि ॻाल्हि खे बिल्कुलु ॾाढी सुठी ॻाल्हि आहे ऐं यकीननि अॻिते ॻाल्हि खे वधाईंदा हलंदासीं। ऐं अव्हां खां बि यकीननि थर जे बारे में बि उहो पस मंज़र ज़रूरु ॼाणणु चाहींदासीं। पर साईं ॾे हलूं था। साईं जिन जो जेको किताबु आहे साहू की सुञाण, हीअ जेको किताबु आहे उन जे हवाले सां साईं खां ज़रूरु पुछणु चाहींदासीं त हीअ कहिड़ी अव्हांजी जेकी नई रिसर्च आहे उहा छा कहिड़ी शइ जे बारे में आहे, ख़ासि तौर ते शेख अयाज़ जे हवाले सां? महिरबानी साजिद। हक़ीक़त में अयाज़ खे परख जा खोड़ पैमाना आहिनि जिन ते परखण जी ज़रूरत आहे, जाचण जी ज़रूरत आहे ऐं तहक़ीक़ करण जी ज़रूरत आहे। ख़ासि तौर ते हीउ जेको मुंहिंजो कमु आहे उहो अयाज़ जा जेके क्लासिकल
शाइर आहिनि उन्हनि जा जेके इम्पैक्ट आहिनि अयाज़ ते उनखे फोकस कयो आहे ऐं कुझु जदीद दौर ऐं उनजा हमअसर शाइर बि आहिनि जेके बि उन में ज़हर बहस आया आहिनि। चवण जो मक़सदु इहो आहे त कंहिं बि शाइर खे जेसि ताईं उनजे माज़ी जी रवायतुनि, माज़ी जे अदब, माज़ी जे तहज़ीब, माज़ी जी तमदुन जेका आहे उन पस मंज़र में नथो परखिजे तेसि ताईं कुली तौर ते उन जे शाइरी जा जेके पहलू आहिनि, पासा आहिनि, फ़िक्र आहे, फ़न आहे, उनखे सम्झणु ॾुखियो थी थो पवे। तंहिं करे हिन में ख़ासि तौर ते 3 क्लासिकल शाइर जंहिंजो तमामु अयाज़ ते इम्पैक्ट आहे, जन मां सभ खां वॾो असरु जेको आहे उहो फ़नी हुजे, फ़िक्री हुजे, रिवायतुनि जे हवाले सां हुजे या जेको आहे ॿिया पहलू ऐं प्यासा तहज़ीब तमदुन जे हवाले सां आहे, उहो आहे लतीफ़ साईं। त मूं कोशिशि कई आहे त लतीफ़ जा जेके अयाज़ ते घण रुखा असर आहिनि उन्हनि खे ज़ेरे बहस आणिजे ऐं पोइ परखिजे त अयाज़ कहिड़ियूं शयूं लतीफ़ साईं खां असर वता आहिनि ऐं उनखे कीअं रिनोवेट करे ऐं रिनोवेशन में आणे नई अंदाज़ सां जेको आहे पेश करण जी कोशिशि कई आहे। त उहो बि हिन में बहस हेठि आयो आहे। उन सां गॾोगॾु सचल जा बि तमामु घणा जेको असर आहिनि, ख़ासि तौर ते जेको मज़ाहमती लबो लहजो आहे अयाज़ जो, उहो सचल जो बि उन में कुझु न कुझु किरदारु आहे। हूअं दुनिया जे ॿिए अदब जा बि मज़ाहमती हवाले सां अयाज़ ते असर आहिनि, पर ख़ासि तौर ते सचल जा जेके असर आहिनि उनखे बि हिन में ज़ेरे बहस आंदो आहे। ऐं उन सां गॾोगॾु क्लासिकल शाइरीअ मां हूअं त घणा तमामु क्लासिकल शाइर आहिनि जंहिंजा अयाज़ ते असर आहिनि या लोक शाइर आहिनि उन्हनि जा असर आहिनि, पर इनिशियल फेज़ में मूं कोशिशि कई आहे त जेके मुख्य धारा जा मुतासिर सम्झिजे या असर आहे, ऐं ॿिन्ही पासनि ते चवां पियो त उहो मुतासिर बि आहे ऐं उनजा इम्पैक्ट बि आहे। ज़ाहिर आहे मुतासिर हूंदो त उनजा असर पवंदा। त सामी गॾोगॾु जेको आहे सामी सां अयाज़ जा इख़्तिलाफ़ बि आहिनि त इतफ़ाक़ बि आहिनि ऐं उन ॿिन्ही खे अयाज़ कहिड़े नमूने सां ॾिठो आहे, कहिड़े नमूने सां ज़ेरे बहस आंदो आहे, उनखे बि मूं कोशिशि कई आहे त कंपैरेटिव स्टडी कजे। ऐं उन सां गॾोगॾु मूं कोशिशि कई त मुख़्तलिफ़ जेके फेज़िस रहिया आहिनि अयाज़ जा जन मां हुन जेको आहे एवोल्यूशन कई आहे उन्हनि खे बहस हेठि आणिजे। पर इब्तिदाई फेज़ में मूं इहो कयो आहे त 3 क्लासिकल शाइर ऐं 2 जदीद शाइर जेको आहे उन्हनि जा जेके अयाज़ ते असर आहिनि फ़न ऐं फ़िक्र जे हवाले सां, तफ़कुर जे हवाले सां, उन्हनि में फ़ैज़मंद फैज़ बि आहे जेको उनजो हमअसर बि आहे, दोस्ती जे तालुक़ में बि रहियो आहे। त उनजा ऐं अयाज़ जी जेका तालुक़दारी आहे या फ़नी हवाले सां या फ़िक्री हवाले सां, उन्हनि में ॿिन्ही में हमआंगियूं कहिड़ियूं आहिनि सही ऐं तफ़ावत कहिड़ा आहिनि, उन्हनि खे बि हिन में ज़ेरे बहस आंदो आहे। ऐं उन खां पोइ इंटरनेशनल लिटरेचर मां जेको आहे टैगोर आहे, हूअं त तमामु घणा महमूद दरवेश खां वठी नाज़िम हिकमत ताईं आहिनि। उहे ऐं जेको आहे छाकाणि जो किताबु ज़ख़ीम पियो थिए तंहिं करे उनखे हिकिड़े लिमिट में आणण जे करे मूं इहे शाइर हिन में बहस हेठि आंदा आहिनि ऐं कोशिशि कई आहे त अयाज़ खे परखण जे लाइ हिकिड़ो अहिड़ो पैमानो ठाहिजे जो वधीक उन ते कमु थी सघे। मुख़्तलिफ़ पहलू आहिनि जिन ते अयाज़ ते कमु करण जी ज़रूरत आहे ऐं अयाज़ ते कमु इलाही सारो थियो बि आहे, पर जेकॾहिं असां तरतीब ऐं तवाज़ुन सां उन ते कमु करण जी कोशिशि कंदासीं त अयाज़ जे सम्झ जे हवाले सां असांखे आसानी थींदी। त हीअ मूं कोशिशि कई आहे त हिकिड़ो अहिड़ो क़दमु खणिजे जेका इब्तिदा कई आहे मूं कंपैरेटिव स्टडी अॻ में अयाज़ ते मुंहिंजी नज़र में जेको मूं कमु कयो आहे या ॾिठो आहे त उन में तमामु घटि इन पासे ते कमु थियो आहे। लतीफ़ साईं जे हवाले सां तमामु घणो कमु थियो आहे जेके, पर अयाज़ ते तमामु घटि कमु हुयो, तंहिं करे मूं हीअ कोशिशि कई आहे। ऐं अयाज़ ते ॿियनि पासनि ते कमु करण जी बि ज़रूरत आहे, पर इब्तिदाई फेज़ में मूं जेको आहे हीअ कमु कयो आहे जंहिंमें टैगोर खे इन जे करे खयूं त अयाज़ जो जेको पोयों दौरु आहे ख़ासि तौर ते जी उन में उनजे दुआउनि लिखण वारो मुहरिक हुजे या तसौफ़ वारो पहलू हुजे त टैगोर जेको आहे उन में हिकिड़ो अहम किरदारु अदा थो करे पियो ऐं टैगोर खां तमामु अयाज़ घणो इंस्पायर रहियो आहे। उहो एतिरे हद ताईं त दुआउनि में जेको अयाज़ जो तख़ातुब आहे उहो बि घणे हद ताईं अयाज़ मुतासिर आहे, ख़ासि तौर ते टैगोर जो जेको गीतांजलि आहे उन खां ऐं उन सां गॾोगॾु राबेंद्रनाथ टैगोर पंहिंजे वफ़ात खां जेको आहे अॻ में या चवनि था त डेथ बेड ते बि हिन हिकिड़ो नज़म लिखियो। उन तक़रीबन 16 या 17 नज़म आहिनि
विंग्स ऑफ डेथ जे नाले सां उहे शाया थिया आहिनि ऐं जेको आहे पेंगुइन वारनि जेको आहे हिकिड़ो नंढो किताब जो जेको आहे उहो छपियो आहे। उहो उनजो जेको मुरतब आहे उनजो चवणु आहे त उहो राइटिंग अहिड़ी ॾुखी हुई जो मुश्किल हालतुनि खां पोइ उनखे असां पढ़ी ऐं उनखे जेको आहे अंग्रेज़ी में तर्जुमो उहो आयल आहे। उनखे जॾहिं अवां विंग्स ऑफ डेथ खे पढ़ी ॾिसंदव त अयाज़ जेको मौत खे इंटरप्रेट कयो आहे, मौत खां जेको ख़ाइफ़ न आहे ऐं दोस्तीअ वारो उन सां ॼण रिश्तो ऐं ताल्लुक़ु आहे त उहो लतीफ़ साईं वटि बि आहे। पर आख़िरी वक़्त में जेको आहे मौत जे फ़लसफ़े ते ऐं ज़िंदगी जे फ़लसफ़े ते ऐं ख़ासि तौर ते वेदानती फ़लसफ़े ऐं तसौफ़ जे हवाले सां जेको आहे उहे टैगोर जा बि तमामु घणा असर आहिनि अयाज़ ते। तंहिं करे इहे शाइर जेको आहे मूं कोशिशि कई आहे त पहिरियां इन ते यकीनन ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं वधीक ॻाल्हि ॿोल किताब ते बि कयूं था। असीं हलंदासीं असांजी अदी जीअं डॉक्टर फयाज़ ॿुधायो त कंपैरेटिव स्टडी जे हवाले सां तमामु घटि थियो आहे अयाज़ ते कमु। हिते पाकिस्तान में या सिंध में त घटि थियो आहे, पर मुंहिंजी कोशिशि हुई त जीअं मुंहिंजो तालुक़ु अंग्रेज़ी लिटरेचर सां आहे त अंग्रेज़ी लिटरेचर में अयाज़ जो जेको कमु आहे या अंग्रेज़ी पढ़ण वारे ताईं अयाज़ जे कम खे कीअं पहुचाइजे। मक़सदु इहो हुयो त अयाज़ को आम पोइट न आहे, शाइर न आहे। हुन जूं जेका बि पोइट्री ॾिसिजे थो त हुनजो फ़लसफ़ो आहे, हुनजो फ़न आहे, हुनजी ॾात आहे या हुनजो ॾांहुं आहे, उहो वसी आहे। त हिते ख़ासि तौर ते असांखे पाकिस्तान ताईं हिनखे महदूद करणु या इंडो पाक ताईं महदूद करणु मूंखे लॻे थो शायदि अयाज़ सां ज़्यादती आहे। इन कॉन्टेक्स्ट में मुंहिंजी कोशिशि हुई त ईस्ट ऐं वेस्ट खे जेको आहे कंपेयर कयो वञे। अयाज़ जीअं त ईस्ट जो शाइर आहे त वेस्ट में पी शैली जेको पाण इनकलाबी शाइर आहे उन जे कंहिं कम खे ऐं अयाज़ जे कंहिं कम खे कंपेयर कयो वञे त मूं हिकिड़ो कमु शैली जो जेको आहे प्रोमिथिस एंड बाउंड उनजो ड्रामो आहे, लिरिकल ड्रामो आहे। ऐं हितां अयाज़ जो जेको आहे हैंगिंग ऑफ भगत सिंह खे फांसी, उनखे बेस कयो आहे हिन पंहिंजे रिसर्च जो। ऐं ॿिन्ही खे ॾिठो आहे त अयाज़ हिकु एशिया जो पोइट थी करे उनजी सोच, उनजो अंदाज़ जेको आहे इनकलाब ॾांहुं या तरक़ी पसंद शाइरीअ ॾांहुं या हितां जे माण्हूअ जे मसइलनि ॾांहुं कीअं आहे ऐं अहिड़े नमूने जेको यूरोप जो माण्हू आहे उहो कीअं थो सोचे। त ॾाढो इंट्रस्टिंग हुयो इहो कमु ऐं थोरो ट्रिकी बि हुयो, छाकाणि त चवंदा आहिनि त रिसर्च जे लाइ तव्हां वटि लिटरेचर रिव्यू इलाही इम्पोर्टेंस रखंदो आहे। पर मां जॾहिं हिन स्टडी में हथु विधो त मुंहिंजे लाइ ईअं सम्झो त मैदान ख़ाली हुयो, लिटरेचर रिव्यू मूं वटि हुयो कोन जेको इन कॉन्टेक्स्ट में मुंहिंजी मदद करे त जीअं अयाज़ खे अंग्रेज़ शाइरनि सां या अंग्रेज़ राइटर सां भेटा ॾेई सघिजे ऐं ॾिसिजे त हिन जो कद काठ किथे आहे। जॾहिं मां हिन स्टडी खे हथु विधो त मूंखे लॻो त अयाज़ उन्हनि पोइट्स खां या उन राइटर्स खां कंहिं बि हवाले सां घटि कोन्हे, चाहे उहो फ़िक्री हवालो हुजे, चाहे फ़नी हवालो हुजे, उनजी थीम हुजे, सोच हुजे, ॾात हुजे या ॾांहुं हुजे, कंहिं बि हवाले सां उहो घटि कोन्हे को। ऐं ॾाढी इंट्रस्टिंग आहे त हीअ जॾहिं मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजी कोशिशि हूंदी त पब्लिकेशन वारे हवाले सां हीअ अचे। अञा त ही अकेडमिया जे अंदरि आहे, अकेडमिया खां ॿाहिरि न आहे मुंहिंजी रिसर्च आई। जॾहिं ईंदी त पोइ मुंहिंजी कोशिशि हूंदी त पब्लिकेशन जे दायरे में अचे ऐं इन्हनि खे ॾिसनि, ॿिया पढ़ंदड़ बि ॾिसनि त अयाज़ जेको आहे यूरोप जे शाइर सां कीअं कुल्हो कुल्हे में मिलाए हले थो ऐं कहिड़े नमूने हू हितां जे मसइलनि खे डील करे थो। ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि। ऐं हाणे हलंदासीं असांजे नौजवान दोस्त जहांगीर डाहिरी ॾांहुं। जहांगीर, यकीनन असांजा ही जेके वॾा मोहसिन असां वटि मौजूदु आहिनि ऐं अयाज़ ते खोड़ सारी तहक़ीक़ थी रही आहे। अयाज़ जे दौर में बि थी हुई, वॾा वॾा नाला हुया, वॾा नक़ाद हुया उन वक़्तु बि। ऐं अॼु जो नौजवान अयाज़ खे कीअं थो ॾिसे? तव्हां अयाज़ खे तमामु घणो पढ़ो बि था ऐं ख़ासि तौर ते सोशल मीडिया जी जेकी मीडियम आहे उन में अयाज़ अॼु किथे आहे? महिरबानी। काल्ह कविता जी कंठीअ ते
काल कविता जी कंठीअ ते सरस्वती ऐं कालीअ बीठे, काल कविता जी कंठीअ ते सरस्वती ऐं कालीअ बीठे, चांड्रोकीअ में अमृत पीतो, मुद्दत खां पोइ ही पुराणियूं साॻे तड़ ते गजी आयूं, पैदा थियो आहे महाकवि को, पैदा थियो आहे महाकवि को। इहो शेख यास जो नज़म हो, जेकॾहिं शुरूआती किताब की जो बीजल ॿोलियो मां मूं तव्हांखे ॿुधायो। ऐं इन में जेकॾहिं असां ॾिसूं था, सभ खां पहिरीं तव्हां त जेका कंटेम्पररी जेका अयाज़ ते जेका रिसर्च हुई, या जेका अयाज़ खां पोइ जेका हिन वक़्तु जेका हिन दौर में जेका अयाज़ ते जेका रिसर्च थी आहे, तहक़ीक़ थी आहे, और उन ते पाण अचूं था। पर सभ खां पहिरीं असांखे जंहिं शइ ते फोकस करणु घुरिजे उहा इहा ई आहे त छा जेके अज़ीम तख़लीकार हूंदा आहिनि, अयाज़ पंहिंजो पाण खे डिक्लेयर करे चुको हो महाकवि, ऐं असांजे चवण जी ज़रूरत न आहे, छो त तव्हां ॾिसंदव त उन दौर में मूंखे वरी हिकिड़ो ॿियो बेत तव्हांखे ॿुधाईंदुसि त जीअं तव्हांखे आसानी सां ॻाल्हि सम्झ में अचे। शाह करीम जो बेत आहे त हंज तिथी होए, हंज तिथी होए उन्हीअ में ओराह जो, ई कानेरो कोए जो छाछर में छेरूं करे। हाणे चवण जो मक़सदु आहे त शाह अब्दुल करीम बुल्लीअ वारे जेका ॻाल्हि कई आहे त जेको हंज आहे, हंज जी ख़ासियत हूंदी आहे त गहरे पाणीअ में हूंदो आहे, ऐं कानेरा जेके हूंदा आहिनि, कायरा जेके हूंदा आहिनि, उहे किनारे ते वेहंदा आहिनि ऐं पाणीअ खे ख़राबु कंदा आहिनि। त साॻे तरीक़े सां हंज उन पाणीअ जे मथां छो वेहंदो आहे, छो त भिटाई उन ई चयो आहे त जेको आहे पिथूं जे पातार जूं चितारियो चुड़नि, हंज जी ख़ासियत हूंदी आहे त हू विच ऐं गहरे पाणीअ मां इन जेको सो पाणी जे तरे में वेंदो आहे ऐं मोती चुगंदो आहे। इहा हंज जी ख़ासियत आहे। जॾहिं त कानेर जी इहा जेको वारी ऐब आहे, उन में ख़ासियत कोन्हे, इहो उन में ऐब आहे त हू नंढे पाणीअ में बि उहो पाणीअ खे ख़राबु कंदो आहे। त हाणे जेकॾहिं असां ॾिसूं था, ऐं प्लस में अयाज़ पंहिंजे नक़ादनि लाइ छा चयो, अयाज़ इहो ई चयो त ॾाढो ॾुखियो हुन हिकिड़ो सेंटेंस चयो आहे त ए चमड़े जी औलाद, ए चमड़े जी औलाद, मुंहिंजो नक़ाद सदियूं पोइ पैदा थींदो, अञा ताईं त माण्हू सिर्फ़ु छाछर में छेरूं हणण वारा आहिनि। मूं सिर्फ़ु इहो टर्मिनोलॉजी छाछर में छेरूं हणण जी मूं ॻाल्हि थिए कई त अयाज़ एॾे वॾे कैलिबर जो माण्हू आहे त हुनखे नक़ाद बि ईअं ई मिलणु घुरिजे जीअं भिटाईअ खे गुरबख्शानी मिलियो। छो त गुरबख्शानी जॾहिं बर्तानिया हलियो वियो, उन ते तहक़ीक़ कई त साॻियो हिकिड़ी फॉर्मेशन हिते खणी आयो, हुन इम्प्लीमेंट कई भिटाईअ ते, त असांजे अयाज़ खे अञा गुरबख्शानी जहिड़ो नक़ाद मिलणो आहे। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि पे कईसीं त सभ खां पहिरीं साईं जेको आहे सो साईं डॉक्टर फयाज़ साहिब जी जेका आउं ॻाल्हि खे कंटिन्यू कंदुसि त भिटाईअ सां जेको अयाज़ जो जेको मेल आहे, या जेको तक़ाबली जाइज़ो वरितो वेंदो आहे या मुक़ाबिलो कयो वेंदो आहे न, त भाई भिटाई आहे अयाज़ या भिटाई आहे अयाज़। जीअं किथे न वञिबो थक मुसाफ़िर में हिकिड़े लिखे थो अलीमत शाह राशिदी त अयाज़ खे चए थो त अयाज़ किथे किथे तूं त भिटाईअ खां मथे बीठो आहीं, त अयाज़ हुनखे जवाबु ईंदो आहे त साईं महिरबानी कयो, मां भिटाई जे पेरनि जी खाक आहियां, तव्हां मूंखे अयाज़ जो तव्हां मूंखे भिटाई जो तसलुसु चई सघो था। पर किथे किथे पाण बि चवे थो त कॾहिं कॾहिं जॾहिं उर्दू में तर्जुमो कयईं पिए त पाण ई भिटाई जी का सिट जेकी आहे सो पंहिंजी सिट ॾेई छॾे थो। अच्छा, मां तव्हांखे ॿुधायां थो कीअं थो चवां न, जेको तसलसल हूंदो आहे न, पहिरियां खां वधीक शदीद हूंदो आहे। जिते भिटाई पेरा छॾिया आहिनि, उतां अयाज़ पंहिंजा पेरा अॻिते वधाया आहिनि, ऐं उहे भिटाई खां शदीद आहिनि। असां ईअं नथा चऊं त मिसाल हिकिड़ो भिटाई या अयाज़। ॾिसो, मां हिकिड़ो नंढिड़ो हिकिड़ो बेत तव्हांखे ॿुधायां थो। भिटाई जो बेत आहे त कारे ककर हेठि मूं झड़ींदे छॾिया, कारा कुंद हथनि में अड़ल वछेरा हेठि थी तिनी सी ॾेठि मोटण जनी महणो। ठीकु आहे, कारे ककर हेठि हिकिड़ी जमालियात आहे। ॾिस, भिटाई जंग जो मंज़र बि ख़ूबसूरती पेश कयो आहे। त अयाज़ पोइ ते नथो रहे, अयाज़ इन बेत मां असर वठे थो, इन बेत मां ख़्यालु वठे थो। जो सरले विचा सिज जा तलवारुनि ते तेज। सरलो छा खे चवंदा आहियूं? सरलो उन मुद खे, उन मौसम खे चवंदा आहियूं जॾहिं हल्की हल्की बूंद थींदी आहे, जुड़ब हूंदो आहे, ऐं सिज निकिरंदो आहे, लिकंदो आहे, निकिरंदो आहे, लिकंदो आहे, ऐं बरसाति हलंदी रहंदी आहे। ॾिसो न, भिटाई चयो आहे कारे ककर हेठि मूं झड़ींदे छॾिया, पर अयाज़ वरी नई शइ खणी आयो आहे त सरले विचां सिज जा तलवारुनि ते तेज, हेठियां रेटा रेज, मथां फुड़ियूं मींहं जूं। वाह! त चवण जो मक़सदु इहो आहे त इहो जेको तसलसुल आहे, इन खे असां क्लियर ॾिसी सघूं था कंहिंजी बि शाइरीअ में। हा, अञा इन शइ ते गौर थियणु घुरिजे त जेके भिटाईअ जा जेके किरदार आहिनि ऐं जेके उहे साॻिया ई अयाज़ जा किरदार आहिनि। जीअं भिटाईअ ससूईअ ते तमामु घणो लिखियो आहे त अयाज़ जो जेको आइडियल आहे उहो बीजल आहे। अयाज़ बीजल खे तमामु घणो पंहिंजी शाइरी में लिखियो आहे, पर जेको भिटाई जो जेको लो किरदारु दास्तान वारो बीजल आहे, या जेको भिटाई जी शाइरी वारो जेको बीजल आहे, उहो सिर्फ़ु हिकिड़ो थो गिरनार जो गुल छिने,
पर अयास चए थो त इन गुलनि में आउं बाहि भरण थो चाहे। अयास ही जे गुल गिरनार जा, ही जे गुल गिरनार जा, तिन में आग समाए, हिकिड़े सिर मां छा वरे, दर दर सेन लॻाए, ऐं दर दर से अहिड़ो रंग रचाए जो ॾे समूरो दान ॾिए। छो त ही सिटूं अहिड़ियूं आहिनि, तो जा सम्झी सिट सा आहे कातीअ कोठ, गाए गाए ॻोठ कुहंदो वियो कीनरो, तो जा सम्झी सिट जे भड़के त भूचाल, दाहे हणे ढेर में सारा खाम ख़्याल, पट मथे पामाल करे किंगरा कूर जा। त इहो हिकिड़ो तसलसुल आहे न। ऐं मां इहो पियो ॿुधायो त भिटाई जे हवाले सां ऐं अयाज़ जे हवाले सां हिकिड़ी घण रुखी रिसर्च ॾाढी दिलचस्प आहे, हिन ते थियणु घुरिजे। सो मुंहिंजे नज़र में इहो ई आहे। ऐं जेके अयाज़ जी जेका कंटेम्पोरेरी जेका रिसर्च आहे, जेके तव्हां मूंखे 2 मिंट ॿियानींदो त मां हिनखे ज़रूरु। हिन वक़्तु जेका अयाज़ ते जेका रिसर्च थी आहे, उन में हिकिड़ो गैर मामूली नालो साईं नूर अहमद जंजी साहिबु आहे। थर जे पस मंज़र में ॾाढी ख़ूबसूरत तहक़ीक़ आहे। ऐं साईं जो जेको साईं जी जेकी PhD जेको आहे अयाज़ जे जमालियाती पहलू ते आहे। ऐं हिकिड़ा 2 असांखे अहम किताब जेके हिन वक़्तु अज़ीज़ कासमानी जेके ॾिना आहिनि, उहे असांखे विसारणु न घुरिजनि। उहो अयाज़ जे गज़ल ते जेको हुन फ़नी हवाले सां हिकिड़ो कयो आहे। ॿियो अयाज़ जे गज़ल ते हुनजो जमालियाती जेको किताब तमामु गैर कमूनी, हाणे ताज़ा आया आहिनि उहे। अच्छा, उन खां पोइ साईं ताजोई जो कमु तमामु घणो थियल आहे। डॉक्टर इसाक सबी जी ॻाल्हि कंदा हुआसीं, ऐं जेको जामी चांडियो साहिब जी ॻाल्हि कंदा हुआसीं। पर हिकिड़ो ॿियो ॾाढो भलो कमु करे सघे थो हिकिड़ो मौली ज़ाहिद, कमु कंदे कंदे भिटाई जे हिन शेख अयाज़ जे गज़ल ते अलाए छो हुन क़दम ई छॾे वियो। जेकॾहिं हीउ माण्हू वरी पंहिंजी शइ खे कंटिन्यू करे त असांखे नयूं नयूं शयूं अलाए कहिड़ियूं साम्हूं ईंदियूं। साईं बिल्कुलु ॿुधे पियो। हा, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि ऐं यकीनन मज़ो आयो ऐं दिलि चयो पियो त अञा बि ॿुधिजे। साईं नूर अहमद जंजी साहिबु जेके 4 किताब लिखिया आहिनि ऐं 5 किताब जेको इंग्लिश में आहे साईं। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त सिंध में इहो पहिरियों किताबु आहे। उनखां पहिरीं शायदि इंडिया में को हिकिड़ो किताबु अयाज़ ते इंग्लिश में अची चुको आहे। साईं नूर अहमद जंजी साहिब खां पुछणु चाहींदासूं त हिन वक़्तु जेको ख़ासि तौर ते साईं जिन जो किताबु आयो आहे, जीअं साईं जिन उन में ज़िक्र कयो आहे त शेख अयाज़ ते हिननि शाइरनि जो असरु रहियो आहे, ईअं ई उन वक़्तु अयाज़ इन ॻाल्हि खे कोन पियो मञियो। ऐं अयाज़ जेको आहे सो अहिड़ियुनि शयुनि खे जेको आहे सो ईअं पियो चयो त बाबा मतिलबु ख़ासि तौर ते जेको नक़ाद हो उन नक़ादनि खे मञियो ई कोन पियो। ऐं इन शइ खे तव्हां कीअं था ॾिसो जेको हुन चयो पियो त दुनिया जो सॼो इल्मु जेको आहे, जेको अदब आहे, उहो मुंहिंजे हथ मुठ में आहे, त केतिरी उनखे पंहिंजे तौर ते अयाज़ खे हुई? महिरबानी। महिरबानी। जहांगीर जिते ॻाल्हि छॾी ऐं तव्हांजे सुवाल खे उन ॻाल्हि सां गॾु खणां थो। सोरठ सोनारनि प्यालियूं हीअं न पलटियूं, सोरठ सोनारनि प्यालियूं हीअं न पलटियूं, वनड़ी तुंहिंजे वन कुंदन काणियारो लॻे। इहो अयाज़ आहे। अयाज़ जी जॾहिं असां तसलसुल जी ॻाल्हि करियूं था, ऐं जहांगीर हिकिड़ो लफ़्ज़ वरितो सरलो, सरलो झुड़ खे चइबो आहे। ऐं उहो तसलसुल भिटाईअ खां डायरेक्ट अयाज़ ताईं नथो वञे, विच में ख़लीफ़ो नबी बख़्श अचे थो। उहो चवे थो त जुड़फुड़ जोर जकोर सिज सरले ढकियो, जुड़फुड़ जोर जकोर सिज सरले ढकियो, कासम उतर पार ॾे ककर कारीअ कोर, चढ़ी डूंगर चोटी ऐं कन टहू का मोर, उठो आब अतोर ढटपट खोइंबा ढकिया। सो शेख अयाज़ जेकी लिखियो आहे, जेकी चयो आहे, जेकी अंदरि ओर कई आहे, उनजी कंस्ट्रक्शन एॾी वॾी आहे जो मुंहिंजे ख़्याल में सभ खां पहिरीं उनजी रिकंस्ट्रक्शन थियणु खपे। उनजी जेको बि लिखियलु आहे उनखे डीकोड कयो वञे, उनखां बाद में उन ते तनक़ीद जंहिंखे चओ था, उनखे अंग्रेज़ीअ में क्रिटिकल अप्रिसिएशन चइजे थो, उहा थियणु खपे। सा बाद में थियणु खपे। उनजे रिकंस्ट्रक्शन ऐं डीकंस्ट्रक्शन ऑफ थाट ते माण्हू वञे, जेके हींअर जदीद तनक़ीद जा उसूल आहिनि, उन हिसाब सां उनखां बाद में उन ते तनक़ीद कई वञे। भेट जी असां ॻाल्हि करियूं था त आउं मुख़्तसरनि उन ते तव्हांखे इहो अर्ज़ु कंदुसि त सॼे यूरोप जा शाइर, शेले साहिबु हिकिड़ो न, सभु हिकिड़े पासे करियो। शेख अयाज़ त ॿिन्ही वॾो शाइर आहे, पर असांजा ॿिया जेके थोरी शाइरी वारा शाइर आहिनि, उहे बि घणनि शाइरनि खां वॾा आहिनि। ॻाल्हि सिर्फ़ु माण्हू जे हिकिड़ी इंटेलेक्चुअल सर्विट्यूड या ज़हनी ग़ुलामीअ जी आहे। हिकिड़ो कॉलोनियल दौर रहियो आहे, उन दौर में माण्हू दॿिजी वञे थो। न त असांजे कंहिं लोक अदब जी का लोक गीत जी जेका सिट आहे, उहा बि दुनिया जे घणनि सिटुनि खां तमामु वॾी सिट आहे। असांखे
पंहिंजे उन इल्म अदब ते पंहिंजी उन ॻाल्हि ते मिसाल तौरु तव्हां अंग्रेज़ी शाइरी में सिम्बोलिज़म वञी पढ़ो, जेतिरनि शाइरनि अंदरि पढ़ो उन्हनि जी सिम्बोलिज़म तव्हांखे एतिरी हल्की नज़र ईंदी, पर तव्हां सिर्फ़ु मिरखां शेखण जा गीत या असांजा लोक गीत उन्हनि में तव्हां वञी ॾिसो त तव्हांखे जेका सिम्बोलिज़म नज़र ईंदी। मिसाल तौरु हमरचो आहे, ॾोरो आहे, हिकिड़ो ॾोरो लफ़्ज़ आहे, उनजी जेकॾहिं उन में तव्हां सिम्बोलिज़म जे हिसाब सां उनखे खणंदो ऐं उनखे तव्हां डीकंस्ट्रक्ट कंदो त तमामु उन में हिकिड़ियूं वॾियूं शयूं पियूं आहिनि। शेख अयाज़ त वॾी शइ आहे। सो शेख अयाज़ ते तव्हां ॻाल्हि कई, मूं बि लिखियो अॻु में जेके किताबनि मुंहिंजा, उन्हनि किताबनि में मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि, मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। पोइ मूं सोचियो त हाणे 4 किताब थिया आहिनि, त 5 किताब शेख अयाज़ ते अंग्रेज़ी में लिखियो वञे, जीअं उन्हनि माण्हुनि खे बि अयाज़ जे बारे में ख़बर पवे जिन माण्हुनि खे सिंधी पढ़ण में तकलीफ़ थिए थी या उहे पढ़ी नथा सघनि। शेख अयाज़ ख़ुदि चयो आहे पंहिंजे तख़लीक़ जे बारे में, ऐं हुन पहिरीं उर्दूअ में शाइरी कई, ऐं शेख अयाज़ बि उर्दूअ जो हिन नंढे खंड जो तमामु वॾो शाइर रहियो आहे, वॾनि शाइरनि मां हिकिड़ो शाइर आहे। हुनजी शाइरी में ॾाढी रवानी ऐं में जेका लिसानियाती जमालियात आहे, उहा जमालियात उहा आहे जेका अमीर खुसरो वटि हुई ऐं उन्हनि जो तसलसुल अयाज़ ताईं अचे थो। पर अयाज़ चयो न, मूंखे ॻाल्हि मुंहिंजे माण्हूअ सां करणी आहे, मुंहिंजे क़ौम सां करणी आहे, उन करे मूंखे पंहिंजी मादरी ज़ुबान में सिंधी ॿोलीअ में करणी पवंदी ऐं आउं उन में ई कयां थो। इहा हुनजी वॾाई आहे। हुन पंहिंजो सॼो न त शेख अयाज़ खे उर्दू बि ओतिरी बहितरीन आई थिए, ओतिरो ई हुनजी अंग्रेज़ी सुठी हुई। ऐं शेख अयाज़ जो जेको अवाम ऐं आम जो मुशाहिदो आहे, उहो हुनजो हिकिड़ो पहलू असां छॾे था वञूं त हू वकील हो, ऐं सभ खां सुठो वॾो वकील क्राइम जे दुनिया जो हो। उन में माण्हू ईंदा हुआ, माण्हुनि जूं पाण में दुश्मनियूं, वेर, केस सभु ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं। ऐं शेख अयाज़ हिकिड़े उन सुठे उस्ताद वांगुरु जेके नफ़्सियात जा माण्हू हूंदा हुआ, चाहे उहो अरस्तू हुजे, चाहे उहो जान डेवी हुजे, प्याजे हुजे, ॿियो को माण्हू हुजे, उन्हनि वांगुरु ॻूढ़ो मुशाहिदो कयो ऐं पोइ हुनखे उन में पलटियो आहे। ऐं हीअ किताबु जेको असां अॻियां अॼु आहे, थर एंड अयाज़, उनखे जेकॾहिं पढ़ंदा ॾिसंदा त उन में थर जो पस मंज़र आहे त थर ख़ुदि छा आहे ऐं अयाज़ खे उहो छो थो मोहे। तंहिंखां पोइ अयाज़ जो ख़ुदि जो नज़रियो आहे, अयाज़ छा ॻाल्हाइणु चाहे थो, अयाज़ छा करणु चाहे थो। अयाज़ ख़ुदि पंहिंजे बारे में चवे थो त मुंहिंजो सुपिनो सिंधूअ जो सुनहरी सुपिनो आहे। मुंहिंजी शाइरी, मुंहिंजो नसर, मुंहिंजो नज़म दुनिया जे विच में, दुनिया जे मुख़्तलिफ़ ज़ोन्स जे विच में, मुख़्तलिफ़ तहज़ीबुनि जे विच में, नंढे खंड जे माण्हुनि जे विच में ऐं मुख़्तलिफ़ नसलुनि जे विच में ऐं पुल ॿधणु चाहियां थो। अयाज़ जी शाइरी, अयाज़ जो नसर उन पुल जो हिकिड़ो अहिड़ो ख़ूबसूरत मिसाल आहे जंहिं लाइ छा चइजे। शाह लतीफ़ जे शाइरीअ ते, ॿोल ते जेकॾहिं असां 400 वरह कटे आया आहियूं त अयाज़ जो इल्मु एतिरो आहे जंहिं ते असां 1000 वरह कटे वेंदासीं। उनजी जेकॾहिं सुठे नमूने डीकंस्ट्रक्शन थिए। ऐं असां ॿी हिकिड़ी ॻाल्हि हिन सां ॻंढी आहे, छाकाणि त अयाज़ वॾो माण्हू, वॾो शाइर आहे, असांजे जेका असां वटि उपत आहे क़ौम जी, क़ौमी हैसियत में उहा हुनजी वॾी आहे। सो असां 9 साल शेख अयाज़ ते लिखियलु किताब, हुनजे शाइरी ते लिखियलु किताब असां मल्हायूं था, दुनिया खे इहो पैगाम ॾियूं था त असां अॼु बि नए साल जी आजियां कंहिं इल्म सां करियूं था। उहो इल्मु जेको बीठल इल्मु न आहे, जेको इल्मु इंतिहाई मुतहरिक आहे, उहो पंहिंजे नज़रिए सां बि इख़्तिलाफ़ करे वञे थो ऐं अॻिते वधे थो। उन ॻाल्हि खे पोइ ते छॾे रद्द करे अॻिते वधे थो ऐं उहो उनजो फोकस नौजवान आहे। जॾहिं हू चवे थो त ॻाढ़ा गबरू सिंध जा, तूं ई मुंहिंजो ख्वाबु, तूं आ जवाबु सदियुनि जे सवाल। या हू चवे थो, सिर्फ़ु हिकिड़ो मूंखे शेर पढ़ंदे, जॾहिं हू चवे थो त जे तो अञा न जातो आहे केरु ते सवासी, तुंहिंजो जनम अजायो तुंहिंजी मिटी अणासी, आया विया सिकंदर सेवण उते, हू खीर थर ॾिस खड़ो आहे वेंदा रहिया विनासी। इहो ख़्यालु उन क़ौमी हमियत ऐं हुरियत जो ख़्यालु आहे जेको असांजे नौजवान में उन ॻाल्हि खे उत्साहींदो, उभारींदो, हू सभिनी तकलीफ़ुनि मां मथे अॻिते वधंदो। ऐं मूंखे ख़ुशी आहे त असांजो नौजवान अयाज़ खे सुठो पढ़ंदो, अयाज़ खे सुठो ॻाईंदो ऐं अयाज़ खे सुठो हंडाईंदो ऐं हू पंहिंजे रोशन मुस्तक़बिल लाइ वधंदो। उन करे असांजो नौजवान असांजो रोशन मुस्तक़बिल आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि। ऐं यकीनन साईं जिन खां बि इहो पुछणु चाहींदुसि, जदीद तहक़ीक़ ऐं जदीद तनक़ीद जे हवाले सां अयाज़ खे कीअं परखियो आहे? साजिद 2-3
अयाज़ जे हवाले सां मुग़ालता आहिनि जन खे बि वाज़े करण जी ज़रूरत आहे। हिकिड़ो त इहो आहे त अयाज़ जे लाइ इहो चयो वियो आहे त उहो नक़ादनि खे नापसंदि कंदो ऐं घटि वधि ॻाल्हाईंदो। हक़ीक़त में ज़रूरु हुन जी नसर में बि अहिड़े क़िस्म जूं शयूं मिलनि थियूं, नज़्म में बि मिलनि थियूं, पर नक़ाद उहो जेको हुन जे शयुनि खे, हुन जे शाइरी जे रूह खे सम्झण खां बग़ैर जेको बड़बड़ थो करे उन जे ख़िलाफ़ु ज़रूरु हुयो। बाक़ी जेका अयाज़ ते तनक़ीद थी आहे त हुन नक़ादनि खे तस्लीम बि कयो आहे ऐं उन्हनि खे मञता बि ॾिनी आहे। तव्हां इब्राहिम जोए साहिब जे हवाले सां ॾिसो त उनखे किताब हुन अर्पिया आहिनि ऐं उनखे एप्रिशिएट कंदो रहियो आहे। ईअं तव्हां हिकिड़ो आर्टिकल लिखियो हो अमीर अली चांडे साहिबु जेको आहे शेख अयाज़ जी शाइरी जो अभ्यास जे सिलसिले में, ऐं उहो एॾो जामे हिकिड़ो ऐं भरपूर तज़ियाती हिकिड़ो मकालो आहे जंहिं ते अयाज़ हुन ते किताब पंहिंजो अर्पियो आहे। त इन मां वाज़े आहे त अयाज़ को जेका तनक़ीद तख़लीक़ी हुन जे जेके पासनि ते थिए पई या शाइरीअ जे रूह खे सम्झ जे हवाले सां, तफ़हीम जे हवाले सां थिए पई त उनखे त क़बूल करे पियो, पर जेका जरह पई थिए, जेका नाजाइज़ी पई थिए, उनखे ज़रूरु बरहम थियो आहे। ऐं हर तख़लीकार जेकॾहिं उन जी शयुनि खे सम्झो न वेंदो त उन ते बरहम ओस थींदो। साॻे नमूने सां तहक़ीक़ जे हवाले सां बि जेकॾहिं ॾिसजे त अयाज़ ते हूअं त तमामु घणो कमु थियो आहे, पर उहो थोरी कुझु शयुनि खे छॾे बाक़ी उहो तबसराती कमु आहे। घणी हद ताईं तहक़ीक़ी नोय जो अयाज़ ते घटि कमु थियो आहे, जंहिंखे जेकॾहिं इब्राहिम जोए जे मुहागनि खे ॾिसजे त उन छंड छाण थी आहे उन जी शाइरी जी। ईअं इसाक समय जे जेको आहे कमु कयो आहे। नूरमन जंजी साहिबु पंहिंजे हवाले सां उन जी तफ़हीम जे सिलसिले में या तज़िये जे सिलसिले में कमु कयो आहे। जामी चांडे जेको कमु कयो आहे। ईअं ताज जोए काफ़ी थोरो नालो खणंदो हलां, अब्दुल वाहिद आरिसर साहिब जो बि बिल्कुलु उहो चई सघिजे थो, पर आरिसर साहिब जो जामे नमूने सां अयाज़ ते उहो कमु वाज़े नमूने सां नथो अचे, पर ईअं कमु ज़रूरु थियो आहे। ईअं अली आकाश आहे, उन जेको आहे काफ़ी आर्टिकल लिखिया आहिनि। तमामु घणा नौजवान आहिनि जेके अयाज़ ते कमु तहक़ीक़ी हवाले सां जनम कयो आहे, पर जेके मुग़ाल मिसाल इहो फैलायल त हू जेको आहे पाण खे लतीफ़ सानी सम्झंदो, ऐं इन मुग़ालते खे ख़तमु करण जे लाइ अयाज़ जी इलाही शाइरी आहे जंहिंजी वज़ाहतूं कयूं आहिनि। आओ बिटाई आओ तुंहिंजी खे मुंहिंजूं अखियूं, ॾिसमूं तुंहिंजो कीनरो घोरियो न आहे भाउ, साॻो जोग जड़ा साॻिया सड़ा साज़ जा। त ईअं कंहिंजी बि भेट कंहिंसां मुमकिन कोन्हे का। हा, अयाज़ तसलसल आहे पंहिंजे जेको आहे पंहिंजा जेके सीनियर हुया, पंहिंजा जेके मुतक़दमीन हुया, उन में सचल हुजे, लतीफ़ हुजे, ऐं ईअं आहे लतीफ़ बज़ाते ख़ुदि तसलसल आहे। ऐं ईअं अॼु जे दौर ताईं ॾिसजे त उहो तसलसल आहे। को बि भेट जो मक़सदु इहो न आहे त को उन्हनि जे क़द खे नंढे ऐं वॾे करण जो मसइलो आहे। जेकॾहिं असां कंपेरन था चऊं या जेको आहे उन जो मवाज़नो था कयूं त उहो बि ईअं आहे त ख़्याल ऐं फ़िक्र जे हवाले सां उन जी अवसर कहिड़ी थी आहे ऐं उन जेको ॿ विखूं अॻिते कहिड़ियूं खयूं आहिनि। त अयाज़ जे सिलसिले में जेको कमु थियो आहे कंपेरन जे हवाले सां, भेट जे हवाले सां, तक़ाबली मुताले जे हवाले सां, त उहो बि ईअं ई आहे त उन में को नंबर 1, 2 ऐं 3 वारो मसइलो न आहे। उहो इहो आहे त उन जो तजियो करण जी कोशिशि कजे त अयाज़ जेको पंधु कयो आहे, जेको सफ़र कयो आहे, उहो सफ़र कहिड़े नमूने सां आहे ऐं उन जा पेरा खणबा त उहो किथे थो पहुचे। त आउं हिकिड़े बैत अयाज़ जो आहे त आउं इन ई सिलसिले सां कंटिन्यू करे इन ई सवाल खे थोरो तव्हां जेके अॻिते कंदुसि त उन वक़्तु ख़ासि तौर ते अयाज़ तमामु घणो लिखियो आहे। ही जेके 5 शाइर आहिनि, सिर्फ़ु इन्हनि 5 जो ई त को असरु न हूंदो अयाज़ ते? इहो त मूं अॻ में बि वज़ाहत कई, छाकाणि जो किताब जी ज़ख़ामत घणी पई थिए, तंहिं करे मूं उनखे सहेड़ियो आहे। इन में इलाही इन सीरीज़ जो हिकिड़ो कमु आहे जेके कयां पियो आऊं, ऐं ॿिया दोस्त बि कनि पिया इन ई हवाले सां। इलाही दोस्त जीअं जेको आहे मैडम हमीदा ॿुधायो त शैली जे हवाले सां उहो जेको हिकिड़ो कंपेरेटिव स्टडी करे पई, ऐं ॿियनि दोस्तनि बि कयो आहे। पर चवण जो मक़सदु इहो आहे त शाइर ते जेसि ताईं ख़ासि तौर ते एॾे पद जे शाइर जेको अयाज़ जंहिं पद जो आहे, उन ते जेसि ताईं घण रुखो कमु न कंदासीं तेसि ताईं शायदि उन सां इंसाफ़ न थी सघंदो। त अयाज़ पंहिंजे हिकिड़े ख़्याल ऐं फ़िक्र जो शाइर बि आहे। उन ते तोड़े जो असर आहिनि ॿियनि शाइरनि जा ऐं दुनिया भर जा असर आहिनि, छाकाणि जो हुनजो मुतालियो बि एॾो ई वॾो हो जेॾो हू पाण जेको वॾो शाइर आहे।
त अयाज़ जी हिन सिटुनि सां आउं पंहिंजे इन सॼे कंक्लूजन करण जी कोशिशि थो कयां त कंहिं कंहिं जो कापो ॾिसी कती मुंहिं तार, कंहिं कंहिं जो कापो ॾिसी कती मुंहिं तार, पोइ बि मुंहिंजो थो लॻे धाॻो सभ खां धार, अट नवां इसरार आरण सां ओरे पियो। त चवण जो मक़सदु इहो आहे त इहे असरनि जे बावजूद बि अयाज़ मुनफ़रद बि आहे। यकीनन टाइम जेको आहे सो तमामु थोरो आहे ऐं खोड़ सारा सवाल मूं वटि बि आहिनि। दिलि चवे थी त मैडम खां बि हिकिड़ो सवालु कंदो हलां त तव्हां जेको ॻाल्हि कई पे शैले जे हवाले सां ऐं अयाज़ जे हवाले सां, अयाज़ कंहिं बि तौर ते घटि न आहे, मतिलबु कीअं महसूसु कयो था त उन पासे जो जेको इनकलाबी शाइरी आहे, हिन पासे जी इनकलाबी शाइरी आहे, उन में कहिड़ो फ़र्क़ु आहे? जल्दी मुख़्तसर तव्हां ॿुधाए सघो था? कंपैरिजन बि करायो था ऐं मुख़्तसर बि चओ था, ठीकु आहे, कोशिशि कयूं था। असल में कुझु पैरामीटर्स हूंदा आहिनि, जॾहिं कंपैरिजन कजे थो त पोइ पाण वटि कुझु फ्रेम्स रखिया वेंदा आहिनि। अयाज़ जी त मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते शाइरी आहे, पर मूं हिकिड़ो ख़ासि फ्रेम खयो मार्क्सिज़म जो, ऐं उन ई धारा में उन जी इनकलाबी शाइरीअ खे ॾिसण जी कोशिशि कई त जॾहिं इनकलाबी शाइरीअ खे मार्क्सिज़म जे फ्रेमवर्क में शैली खे ॾिसूं था ऐं हुन जहिड़े नमूने समाज में जेके ॾाढायूं आहिनि या आम माण्हूअ ते जेके ज़ुल्म आहे, जेके तबक़ाती डिफरेंसिस आहिनि, उनखे जहिड़े नमूने शैली डिस्क्राइब करे थो या उन ते ॻाल्हि करे थो या उन ते आवाज़ रेज़ करे थो, त जॾहिं असां इन ई फ्रेम खे खणी करे अयाज़ जी शाइरीअ में ख़ासि तौर ते भगत सिंह जे फांसीअ जी मां ॻाल्हि कंदसि त ॾिसूं था त भगत सिंह जो पंहिंजो संदो किरदारु जेको इनकलाबी आहे ऐं उनखे हुन हिकु हीरो जे तौर ते रिप्रेज़ेंट कयो आहे त हू कीअं थो समाज में जेके कमियूं पेशियूं आहिनि उन्हनि ते कीअं थो पंहिंजो आवाज़ रेज़ करे ऐं कीअं थो वेड़ पेश करे। त उहे हिकु शयूं, पर हिकिड़ी मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त अयाज़ वटि इंसानी नफ़्सियात ऐं इंसानी जज़्बनि जी बि जेका इंटरप्रिएट कयो आहे हुन, त ॾाढी बहितरीन तरीक़े सां हुनखे कयो आहे। त ख़ाली ही जज़्बा जेके ख़ाली नारे जी हद ताईं न आहिनि या वेड़ जी हद ताईं न आहिनि, जॾहिं हू ग्राउंड में वेड़ लाइ निकिरनि था त उते हुननि खे पंहिंजी फैमिली, उते हुननि खे पंहिंजा रिश्ता नाता बि कहिड़े नमूने यादि अचनि था। जीअं मूंखे रिकॉल थिए थो त ही जॾहिं जेल में आहिनि, भगत सिंह ऐं हुन जा साथी जॾहिं जेल में आहिनि त उते हुननि खे फांसीअ जी सज़ा ॾिनी थी वञे। फांसीअ जी सज़ा जॾहिं अनाउंस थिए थी त जेके हुननि जूं फीलिंग्स आहिनि, हाणे उन्हनि मां सुखदेव आहे या हुन जा ॿिया जेके साथी आहिनि उहे कीअं सोचनि था त इहा राति अंधे, मूंखे लाइन्स यादि ॾाढियूं ॾुखियूं थींदियूं आहिनि त यादि मूं वटि न आहिनि। साईं वारा ॾाढे बहितरीन तरीक़े सां इन लाइनुनि खे तव्हांजे साम्हूं रखनि था, पर उन्हनि में जेको जज़्बनि जो ऐं फीलिंग्स जो आहे त फैमिली जी सीकनेस जेका आहे, फैमिली जो जेको प्यारु आहे या बॉन्ड आहे, उहो हिननि खे इनकलाब जी राह में फार वाइल रोके बि थो ऐं पोइ वरी हू उन्हनि खे कीअं ओवरकम कनि था, कीअं पंहिंजो पाण खे हथ ते ॾियनि था त न हीअ ज़िंदगी जेका आहे थोरी आहे पर असली ज़िंदगी असांजी, त इन्हनि जज़्बनि खे जवान आहिनि ऐं वक़्तु बि थोरो आहे। ऐं जहांगीर, हिकिड़ो बसि हिकिड़ो ई जुमिलो आहे त ग़ैर ज़रूरी तनक़ीद उहा हुजणु खपे या न हुजणु खपे, उन ते तव्हां ॻाल्हायो। असल में हिकिड़ो पहिरियां शेर पढ़ंदुसि नज़म या कुझु बंदनि त मूं शोला शोला गीत चया जीअं तुंहिंजो चारो रोशन थिए, जो कारूं झर ॾे दूर वियो सो रस्तो सारो रोशन थिए, कंहिं वक़्तु नगर में नीगरड़ा सभु चारा चंड पसाईंदो, तूं पंहिंजो घर ॻोल्हे लहंदे हू तुंहिंजे घर ताईं ईंदो। त चवण जो मक़सदु आहे, मूं जॾहिं ॿार जो ज़िक्र कयो इन बेत इन नज़म में ॿार जो ज़िक्र कयो आहे अयाज़, कंहिं वक़्तु नगर में नीगरड़ा सभु चारा चंड पसाईंदो, तूं पंहिंजो घर ॻोल्हे लहंदे हू तुंहिंजे घर ताईं ईंदो। इहो ॿार इन करे मूं चयो तव्हांखे ॿुधायां थो त ॿार छो ग़ैर ज़रूरी तनक़ीद तव्हां चयो। अयाज़ जो जेको पंहिंजो दौरु आहे उन में ग़ैर ज़रूरी तनक़ीद जे हवाले सां जेको वॾो नालो आहे सभिनी खे ख़बर आहे, मूसा भुट्टो। उन बार बार अयाज़ खे जेका जहिड़े नम सां तनक़ीद कई ऐं अयाज़ उनखे कॾहिं बि पंहिंजी शाइरी में जवाबु न ॾिनो। हा, पर उन खां अलावा जेका अयाज़ ते तनक़ीद थी या हिन दौर में जेका अयाज़ ते तनक़ीद, हिन दौर में बि ग़ैर ज़रूरी तनक़ीद थिए पई। हिन दौर में बि शेख अयाज़ अॻे तारीख़ जे कटड़े में आंदो पियो वञे। मंसूर कादर जूने जो किताब तव्हां पढ़ी सघंदो, तव्हांखे ख़बर पवंदी त केतिरो ज़रूरी आहे या ग़ैर ज़रूरी आहे। पर चवण जो मक़सदु आहे त अयाज़ इन्हनि खे त जवाबु नथो ॾे, पर जेके हुनजा जेके वॾा जेके तनक़ीद निगार उन्हनि खे बि हू ईअं थो चए त तव्हां मूंखे गस न ॾसियो। अयाज़ पंहिंजा गस पाण तय थो करे। ॿार मूंखे था चवनि सिंध तोखे थी सॾे, धरतीअ खे तूं छॾे, रोज वांगे ॻोल्हियूं के वाटड़ूं।
मां चवां थो रोज गोलीअ खे लवायो कीअं सिंधड़ीअ खे मुंहुं गवायो कीअं नज़्म मुंहिंजा ताबत ॾींदा अव्हां खे ज़िंदगी जा वञे थी अॼु खसी पर खसे सघंदो उहा अव्हां खां ईअं कोन नज़्म मुंहिंजा अंत मारे को बि सघंदो जीअं कोन त चवण जो मक़सदु आहे त अयाज़ एॾी वॾी लेवल जो माण्हू आहे एॾो वॾो माण्हू आहे जिते गैर ज़रूरी तनक़ीद थींदी रहंदी ऐं अयाज़ जीअं पंहिंजे तौर में हुनखे इग्नोर कयो असांखे बि इग्नोर करिणो पवंदो ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि ऐं आऊं शुक्रगुज़ार आहियां साईं नूर अहमद जंजी साहिब जो साईं फयाज़ लतीफ़ साहिब जो हिकिड़ो मिंट तव्हां भले बिल्कुलु हिते असां अयाज़ ते जॾहिं तहक़ीक़ जी ॻाल्हि वेठा करियूं असांखे हिकिड़ो वॾो मोतबर नालो अलाए छो सभिनी खां विसरे थो आगा सलीम आहे जंहिं शेख अयाज़ ते क्लास जो किताबु लिखियो आहे GM गिलराजाणी आहे सिविल सर्विस जो माण्हू आहे उन लिखियो आहे हिंदुस्तान जो आहे त इहे बुनियादी कम आहिनि ऐं तनक़ीद ऐं नुक्ताचीनीअ में फ़र्क़ु हुअणु खपे शाइर जी ज़ाती ज़िंदगी उन ते 100 तनक़ीदूं थी सघनि थियूं इंसान आहे पर हुन जी जेका ॾात आहे उन ते तनक़ीद उन अदबी उसूलनि अंदरि कई वञे उन जे शयुनि खे डीकंस्ट्रक्ट कयो वञे ऐं त माण्हू खे सम्झ में ईंदो छाकाणि त जेकॾहिं ईअं न कंदो त न अची सघंदो सिर्फ़ु ॿ लाइनूं शेख अयाज़ जूं त असां निंड जा नेण आहियूं ॾिसो छा सरियलिज़म आहे त असां दुनिया जे अदब खे उन कंपेयर कयूं था अदबी शयुनि खे करियूं न त निंड ऐं निंड जा नेण हुजणु अहिड़ी तशबीह कंहिं न ॾिनी आहे या भिटाई बि ईअं थो चवे त आओ कांगल तो ॾियां हियूं साण अथनि शेख अयाज़ चवे थो त पिरीअ खे पहुचाए कांगा मुंहिंजूं माणकियूं सूंहं तुंहिंजी सवा ॾिसां त ॾोही थिया सो असां निंड जा नेण आहियूं पिरी सुते साव जागे वञे दूर दूर सितारा लताड़े असांजो शऊर सवें चंड साथी कतन जा काफ़िला रह गुज़र में सफ़र में सवें काइनातूं न आगाज़ जिन जो न अंजाम जिन जो ज़मा ऐं मकां खां मुसलसल नजातूं अज़ल खां अबद ताईं सुख जूं बरातूं जॾहिं मोट खाऊं सवें राज़ आणियूं सवें साज़ जे लाइ आवाज़ आणियूं सवें चंड चाहियूं सितारा तगायूं इन्हनि सां अची सॼो जगमगायूं असां जाग जा भाग आहियूं पिरी असां जाग जा भाग आहियूं पिरी महिरबानी लख कुर्ब ऐं साईं फयाज़ साहब जी बि महिरबानी मैडम हमीदा मीर साहिबा जी बि महिरबानी अदे जहांगीर ॾाढो ज़बरदस्त ॻाल्हायो उन्हनि जी बि वॾी महिरबानी लख कुर्ब खोड़ सारियूं ॻाल्हियूं हुयूं खोड़ सारो पर वक़्तु तमामु घटि आहे ऐं अव्हां जी वॾी महिरबानी असांजो प्रोग्राम असांजे सेशन जो टाइम पूरो थियो